नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो खैर शाह में 2 ॾींहं अॻे इनामी आफ्ताब धाड़ेल, हरज़न मोमदानी ऐं मुश्की मोमदानी टोले पारां प्रेस क्लब जे अॻूणे सदर पीर बख्श भंगवार जे घर मथां हमलो कयो, जंहिं बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु सुबुह जो मुश्की मोमदानी जे घर ते पुलिस जे SHO बख्शापुर गुलाम कादिर जतोई जी अॻवानी में APC चैन ऐं पुलिस जी वॾी नफ़री साण चढ़ाई कई, जॾहिं त पुलिस खे ॾिसी जवाबदार फरार B सेक्शन थाने जे हद खैर शाह वटि पुलिस चढ़ाई करे धाड़ेल मुश्की मोमदानी जी औताक डाहे पट करे छॾी, जॾहिं त SSP अमजद शेख जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।